कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सरगाणी कंडियारो लगोड़ छुटल सरगाणी वासी सिंध प्रेस क्लब मोहब्बत डेरो पहुंची हफ़ीज़ सरगाणी सादिक सरगाणी ऐं केसर सरगाणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त कुझु ॾींहं पहिरियां मां ऐं मुंहिंजे भाउ कमरदीन सरगाणी फरीद ऐं वहीद वल्द अली मुराद सरगाणी खे पैसनि ते मेह ॾिनी हुई, जंहिंजा पैसा वठण लाइ वियसि त हुननि मूंखे पैसा ॾियण खां इनकार कंदे मूंखे घटि वधि ॻाल्हाए मोटाए छॾियो ऐं कूड़ा इल्ज़ाम हणी मूं मथां हद जे थाणे ते एनसी पिणु दाख़िल करे मूंखे परेशान करे रहिया आहिनि। मां सरकारी मुलाज़िम आहियां ऐं मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वहीद सरगाणी फरीद सरगाणी शरपसंद माण्हू आहिनि ऐं हुननि जो पीउ पुलिस वारो हुजण करे पुलिस हुननि खे गिरफ़्तार नथी करे। मां वसवारनि ऐं कानून नाफ़िज़ इदारनि खां मुतालबो थो कयां त मूंखे मुंहिंजी मेह जा पैसा वठी ॾियनि। हुननि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ ॾेई असां सां इंसाफ़ कयो वञे। कोन था ॼण मां वसवारनि की अपील थो कयां हिननि जो अली मुराद सरगाणी जो पुटु फरीद सरगाणी जो क्रिमिनल आहे ॾोहारी आहे। हिननि ते थाणे ते काफ़ी हिन जूं मथां एफआईआर कटियल मूंखे मौत मार धमकियूं ॾिनियूं न मां तोखे ऐं तुंहिंजे ख़ानदान खे मारींदुसि। मां वसण खे अपील थो कयां मां सरकारी मुलाज़िम मां 24 कलाक घर बि नथो वेही सघां, मां ड्यूटी वारो आहियां। हिननि मूं ते इल्ज़ाम हणी तलाशी कई आहे, ॿिए वारा पैसा बि मूंखे नथा ॾियनि अञा ताईं। मां वसण खे DIG बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरा फिरोज़ ऐं DSP कंडियारे वारो ऐं SHO मोहम्मद जो तयार खे मां अपील थो कयां त मूंखे जान ऐं माल जो तहफ़ुज़ ॾिनो वञे, मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे।